नाज़रीन भलीकार चवंदासीं हाणे ज़िक्र कंदासीं त मुल्क में सियासी बहरान तमामु घणे अरसे खां वठी आहे। ख़ासि तौर ते पंजाब सूबे में जेको वॾे वज़ीर जी चूंड हुई उहा पहिरियां थी, उन में हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर चूंडियो वियो, वरी उन खां पोइ अदालत ताईं उहे मामिलो वियो, वरी नंढी चूंड थी 17 जुलाई ते, नंढी चूंड खां पोइ वरी 22 जुलाई ते वॾे वज़ीर जी चूंड थी पंजाब में, वरी उन में 10 वोट रद्द कया विया, जंहिंखां पोइ हिकु भेरो ॿीहर वरी जेका PTI आहे उन वरी अदालत जो दर खड़कायो ऐं उहा अदालत ताईं पहुती। उन खां पोइ टे रुकनी बेंच जेको आहे हमज़ा शहबाज़ खे ट्रस्टी वॾो वज़ीर जो नालो ॾिनो ऐं जंहिंजे लाइ आइनी माहिर चवनि था या जेके मुस्लिम लीग नून ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान चवनि था त ट्रस्टी वज़ीर जी आइन में का गुंजाइश न आहे। पर हाणे पाण ॻाल्हि कंदासीं त जेका टे रुकनी बेंच आहे उन ते हुकूमती इतिहादी जमायतुनि ऐं हुकूमत इन ते अदम एतमाद जो इज़हार कयो ऐं उन्हनि चयो त असांखे इंसाफ़ जी उमेद न आहे। इन जे करे मुतालबो उन्हनि कयो त फुल कोर्ट बेंच जोड़ी वञे जेका दलील ॿुधे। महफ़ूज़ कयल फ़ैसिलो हो, हिन वक़्त ताईं उहे ख़बरूं अचनि पियूं त उहो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे त तुर्त फुल कोर्ट बेंच न जोड़ी वेंदी ऐं फ़िलहाल टे रुकनी बेंच ई जेका आहे उहा हिन मामले खे ॿुधंदी। वाज़े सूरत हाल जेका आहे उहा छा आहे ऐं इन हवाले सां मुख़ालिफ़ जेके ख़ासि तौर ते अॼु जेका हुकूमत में आहे मुस्लिम लीग नून, माज़रत सां त मुस्लिम लीग नून ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उन्हनि बाइकॉट जी धमकी ॾिनी आहे, बाइकॉट जो चिताब ॾिनो आहे। सीनियर सहाफ़ियन ऐं इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब भलीकार चवां थो। जी बिस्मिल्लाह, महिरबानी। कुर्बान साहब, पहिरियां ई जेका मुल्की मईशत आहे उहा सियासी अदम इस्तेहकाम जे करे ॼण त ॾेवाल पणे वारे तरफ़ वञे पई। हिन वक़्तु मुल्क में बहरान जेके आहिनि, नवां बहरान जेके आहिनि उहे कर खणनि पिया, या ईअं चऊं त जेके बहरान पहिरियां मौजूदु हुया उन्हनि में शिदत ईंदी वञे पई। छा सूरत हाल आहे? ख़ासि तौर ते ही जेको महफ़ूज़ कयल फ़ैसिलो हो, इन हवाले सां मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते ख़बरूं हलनि पियूं त तुर्त बेंच न जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तव्हां वटि हिन हवाले सां कहिड़ी ख़बर आहे ऐं छा सूरत हाल आहे इस्लामाबाद में? जी अली रज़ा, बिल्कुलु चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जे सरबराही में टे रुकनी बेंच जेको वज़ीर आला पंजाब जी चूंड बाबति जेको मामिलो हुयो उनजी ॿीहर सुनवाई शुरू करे छॾी आहे। इन वक़्फ़े खां अॻु में टे रुकनी बेंच फुल कोर्ट क़ाइमु करण बाबति जेके दरख़्वास्तूं हुयूं हुकूमती धुरियुनि जूं ऐं बार एसोसिएशन जूं, उन ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। पर जॾहिं बेंच ॿीहर अची सुनवाई शुरू कई त चीफ जस्टिस ए रिमार्क ॾिना त फुल कोर्ट अॼु क़ाइमु करिजे या सुभाणे इन बाबति फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे। इन हवाले सां वधीक मेरिट ते दलील ॿुधणा आहिनि। ऐं उन खां पोइ सूरत हाल इहा थी आहे त जेको इरफान कादिर आहे वकील, उन चयो त मूंखे त सिर्फ़ु फुल कोर्ट जी क़याम जे हवाले सां दलील ॾियणा आहिनि। जेकॾहिं तव्हां उन हवाले सां दलील नथा ॿुधो त पोइ मूंखे दलील न आहिनि ॾियणा। त हाणे नई जेका सूरत हाल इहा आहे त हुकूमती जेके बि वकील आहिनि या उन जे धुरियुनि सां लाॻापियल वकील आहिनि उहे इन ते पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहिनि त फुल कोर्ट जे क़याम खां सवाइ कंहिं ॿिए मामले ते दलील न आहिनि ॾियणा। जॾहिं त चीफ जस्टिस जे सरबराही में जेका टे रुकनी बेंच आहे उहा चवे पई त जेके बि लाॻापियल धुरियुनि जा वकील आहिनि उहे मेरिट ते अची दलील ॾियनि जेके वज़ीर आला पंजाब जी चूंड बाबति आहिनि। त मामिलो शदीद गंभीर आहे। हिकिड़े बहरान जी सूरत हाल साम्हूं अचे पई। हुकूमती इतिहाद ऐं कुझु बार एसोसिएशन जा अॻवान ऐं वकील इरफान कादिर तमामु घणी मेजॉरिटी आहे उहा इन बेंच जे ख़िलाफ़ थी बीठी आहे। ऐं उन्हनि जो मौक़िफ़ अदालत जे जेका सुनवाई दौरान बि इहो हो त हाणे इहा ॻाल्हि लिकल न आहे रही त ही टी बेंच जेका आहे उहा मुतज़ाद आहे ऐं उहो मुनसिफ़ाणा फ़ैसिला न ॾेई सघंदी, तंहिं करे फुल कोर्ट जो क़याम ज़रूरी आहे। त हाणे जेका सूरत हाल थिए पई, सुनवाई जो अमल जारी आहे। हाणे माना बिल्कुलु वाज़े हिकिड़ी लकीर छिकिजी वई आहे। हुकूमती धुरियुनि पारां माना सुबुह जो मौक़िफ़ अची वियो साम्हूं त जेका मौजूदा टे रुकनी बेंच आहे उन ते एतमाद न आहे ऐं फुल कोर्ट खां सवाइ को फ़ैसिलो तस्लीम न कयो वेंदो। हाणे जॾहिं टे रुकनी बेंच कार्रवाई करे पई त उन साॻिए ई मौक़िफ़ खे उन अदालत में बि वधायो पियो वञे ऐं उन जे बावजूदि अदालत में हाणे कार्रवाई जारी आहे।
हाँ ॾिसणो इहो आहे त जेका टिरुकनी बेंच आहे उहा हातमी फ़ैसिलो कहिड़ो करे थी, छा फुल कोर्ट जे हवाले सां को फ़ैसिलो थिए थो या जेका सुनवाई आहे उहा मुलतवी थिए थी या वधीक कार्रवाई थिए थी। सही। अच्छा कुर्बान साहब, वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला ऐं क़ानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे कुछ देर पहिरियां, उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं फुल कोर्ट बेंच न जोड़ी वई त उन्हनि चिताव ॾिनो आहे त हू अदालती कार्रवाई जो बाइकआउट कंदा। त छा हिकु भेरो ॿीहर हूअं ख़ासि तौर ते PTI जे हवाले सां, इमरान ख़ान जे हवाले सां इहा ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे त उहो इदारनि सां टकराव में ईंदो आहे, या उनजी हुकूमती दौर में बि साॻी सूरत हाल हुई, कॾहिं इलेक्शन कमीशन सां जीअं अॼु बि हले पियो सिलसिलो, ऐं कॾहिं अदालतुनि सां, त कॾहिं वरी इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां बि हुन जूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ तक़रीरुनि ऐं उन्हनि में अचनि थियूं। त हाणे छा था सम्झो त जेको हुकूमत आहे, इतिहादी जमायतूं आहिनि, छा उहे बि कंहिं न कंहिं तरीक़े सां इदारनि जे ख़िलाफ़ टकराव वारी सूरत हाल में वञनि पियूं? हाणे जेकॾहिं इदारो त असां नथा चई सघूं, पर मौजूदा हुकूमती इतिहाद उन में शामिल जेके सियासी दूरियूं आहिनि, चीफ जस्टिस उमर अता बंदयाल ऐं उन सां गॾु जेके बि मौजूद जज आहिनि हिन बेंच में, उन जे ख़िलाफ़ ज़रूरु वाज़े तौर ते बीही रहियूं आहिनि समूरियूं इतिहादूं जमातूं। अॼु बि ॻाल्हि न आहे, कल्ह खां वठी PGM जो सरबराह मौलाना फज़ल रहमान, अॼु सुबुह जो पोइ वरी मरियम नवाज़, मौलाना फज़ल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं इत्तेहादी जमात में शामिल जेके बि सियासी जमातूं आहिनि उन जा सरबराह इहो वाज़े मौक़िफ़ ॾेई चुका आहिनि त जेकॾहिं फुल कोर्ट बेंच क़ाइमु न कई वई ऐं मौजूदा टिरुकनी बेंच फ़ैसिलो ॾिनो त उनखे तस्लीम न कयो वेंदो। इन में तस्लीम न करणु या बाइकाट करणु बिल्कुलु सेम, उन में को बि फ़र्क़ु न आहे। त हिकिड़े इन हवाले सां इहो चई सघिजे थो त मामला बिल्कुलु हिकिड़ी लकीर हाणे छिकिजी वई आहे। माना हुकूमती इतिहाद उन में शामिल सियासी जमातूं हिकिड़े पासे आहिनि, ॿिए पासे तव्हां इहो त नथो चई सघिजे त सॼी सुप्रीम कोर्ट या अदालत उज़मा, पर चीफ जस्टिस जेको आहे उमर अता बंदयाल, उनजी सरबराही में जेका टिरुकनी बेंच आहे, उन्हनि ते हुकूमती इतिहाद जो इतराज़ आहे, उन्हनि उन ते अदम इतमाद जो इज़हार कयो आहे। हाणे मामला किथे कहिड़ो रुख अख़्तियार कनि था, शदीद आइनी हिकिड़ो या कानूनी बहरान ॾिसण में अचे पियो जॾहिं हुकूमत ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे सरबराही में बेंच आम्हूं साम्हूं अचनि। सही। अच्छा कुर्बान साहब, पंहिंजो मुल्क त पहिरियां ई मुख़्तलिफ़ बहराननि खे मुंहुं ॾिए पियो, अवाम परेशान आहे, डॉलर महांगो थींदो वञे पियो, 230 रुपयनि ते वञी पहुतो आहे, ऐं मुल्की मईशियत जी हालत तव्हांखे ख़बर आहे, हर माण्हू परेशान आहे, पर ही जेके बहरान आहिनि उहे घटिजण जो त नालो न पिया वठनि, बहितर मुख़्तलिफ़ बहरान ॿिया बि पैदा थियनि पिया, जीअं हाणे क़ानूनी आइनी बहरान बि जेको आहे उहो नज़र अचे पियो। त छा था सम्झो त सूरत हाल किथे दंग कंदी, छाकाणि त जेकॾहिं बहरान ख़तमु न थिया त मुल्क जी जेका ॾेवाले वारी सूरत हाल आहे उहा, जीअं हाणे इमरान ख़ान हुजे या मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि, इंडेक्स आहे, उन्हनि में उन्हनि उनखे मनफ़ी हुन में रखी छॾियो आहे पाकिस्तान खे, त हाणे सूरत हाल त गंभीर आहे कुर्बान साहब। जी अनिल साहब, बिल्कुलु ईअं आहे। मां सम्झां थो ज़ाती तौर ते त मुल्क जी जेका तारीख़ रही आहे 75 सालनि में, उन में इदारनि खां, सियासी जमातनि खां ऐं जेके बि इदारा आहिनि, स्टेक होल्डर्स, उन में इस्टेब्लिशमेंट हुजे, अदलिया हुजे, इंतज़ामिया हुजे, पार्लियामेंट हुजे, तंहिंमें कोताहियूं जेके थियूं, इहो ई उन जो ई नतीजो आहे त मुल्क हाणे जंहिं माना सित ते अची पहुतो या जंहिं कंदी सां लॻो आहे, ही उन जो नतीजो आहे। ऐं हाणे जेको प्रोसेस शुरू थियो आहे, हाणे ख़ुदि इत्साबी जो प्रोसेस मुंहिंजे ख़्याल में हलणु शुरू थियो आहे, ऐं इदारनि खे, सियासी जमातुनि खे, पार्लियामेंट खे, इस्टेब्लिशमेंट खे, इहे समूरियूं जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि खे हाणे फ़ैसिला कोन हिकिड़ो किरदारु अदा करणो पवंदो त जेके बि कोताहियूं थियूं, हाणे उहो सिलसिलो जेसिताईं बंदि न थींदो तेसिताईं बहरान जी कैफ़ियत पाकिस्तान में बरक़रार रहंदी, ऐं इन बहरानी जेके बि कोताहियूं आहिनि उनजो इहो तसलसल आहे जब पाकिस्तान हिन बहरान वारी सूरत हाल ते पहुची वियो आहे। हाणे उन मां केर थो सबक़ सिखे, इहो त ॾिसण वारी माना जेको मरहलो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में हाणे फ़ैसिला कुन मरहलो आहे मुल्क जे हवाले सां त छा असांखे ठीकु थी, सभिनि खे बहितर थी ऐं गैर जानिबदार थी मुल्क खे वाक़ई अॻिते हलाइणो आहे, या हाणे बि फ़ैसिला या उहे ई कोताहियूं वधाइणियूं आहिनि जंहिंजे सबबु मुल्क हिन बहरान में पहुतो आहे। ठीकु आहे, वरी महिरबानी कुर्बान साहब। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।